गड़ियासीन में खबर शेयर कयूं पिया। ॻोठ मोहम्मद यूसुफ जाफ़री के रहवासी मज़ूर तौफ़ीक़ अहमद जाफ़री गड़ियासीन प्रेस क्लब पहुंची बखराणी बिरादरी के बासरन पुनल बखराणी, दिलदार बखराणी ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे दाहींदे चयो त बखराणी धुर जा माण्हू मुंहिंजी खाते वारी 30 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। उहे दिलावर मारफाणी थाणे जी पुलिस खे ॻरी रिश्वत ॾेई मूंखे ज़मीन तां हथु खणण लाइ केतिरा ई भेरा क़त्ल करण ऐं कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾींदा रहनि था। हुन चयो त मां माज़ूर आहियां। मुंहिंजे गुज़र सफ़र जो वाहिद हल मुंहिंजी ज़ाती ज़मीन आहे जंहिंसां मुंहिंजो ऐं मुंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र थींदो आहे। हिन चयो त मूं इलाइक़े जे अमीरनि वटि बि केतिरा ई दफ़ा दायूं आहे। हुन IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खां मुतालबो कयो त बखराणी बिरादरी जे बासरन पुनल बखराणी ऐं दिलदार बखराणी ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे। रिपोर्ट ज़ोहेब अंसारी, गड़ियासीन।